बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद सिविल अस्पताल में नांग जे कखण ऐं छिते कुते जे ॾाढ़ण वारी वैक्सीन अणलब। एडीसी कॉलोनी वासी 5 वरनि जे मासूम नींगर खे रांदि दौरान नांग कखे विधो। वारिस खे सिविल अस्पताल खणाए आया। वैक्सीन न हुअण सबबि नींगर जा वारिस ॿार खे तड़पंदो खणी विया। नींगर जे वालिद जो चवण हो त ॿार खे नांग कखियो आहे, पर हिते वैक्सीन न आहे, जंहिं सबबि हाणे ॿारड़े खे वापसि खणाए वञी रहिया आहियूं। असांजी अहिड़ी बेवसी जो सूबाई वज़ीर सिहत ऐं सेक्रेटरी सिहत खे नोटिस वठणु घुरिजे। दोदापुर वेझो मुड़ुस हथां गोरहारी ज़ाल घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल, जवाबदार फरार। ॻोठ गुलाम हुसैन बिरोही में जवाबदार मुड़ुस इल्मुद्दीन बिरोही पंहिंजी गोरहारी ज़ाल मुस्मात शहज़ादी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। मक़तूला जे भाउ गमसाद बिरोही जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी भेण खे बिना कंहिं सबब जे मुड़ुस तशद्दुद करण बाद घुटा ॾिना, जंहिंखे बेहोशी वारी हालत में अस्पताल खणाए वञी रहिया हुआसीं त हू फौत थी वई। आख़िरी इतलाउनि ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। जैकबाबाद में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी जे मौक़े ते ज़िलई ऑफिस खान नदीम कुरैशी, नूर मोहम्मद मंजू, समी सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद मीर मुर्तज़ा ऐं संदसि साथियुनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंसाफ़ जो जनाज़ो कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में मुज़ाहिरीन इंसाफ़ जो जनाज़ो खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मीर मुर्तज़ा ऐं संदसि साथियुनि खे क़तल थिए 24 साल गुज़री चुका आहिनि, पर सरकार क़ातिलनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खे अहम उहिदनि ते तरक़ी ॾेई शहीदनि जी रूहनि खे तकलीफ़ ॾिनी आहे। हुननि घुर कंदे चयो त शहीदनि जा क़ातिल गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ठुल जी नूनारी बिरादरी पारां मियां साहिब पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। इन मौक़े ते रईस बिलावल नूनारी, सादिक नूनारी, डॉक्टर अब्दुल्ला नूनारी, अब्दुल हकीम ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु मियां साहिब पुलिस बिना कंहिं सबबि ठुल जे वापारी अब्दुल रसूल नूनारी खे खंभे थाणे ते खणी वई, जन ख़िलाफ़ ठुल पुलिस कार्रवाई न करे रही आहे। हुननि घुर कई त मियां साहिब पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वञे। सिंध ऐं बलोचिस्तान जे सरहदी दंग जे ॻोठ रिंद अली गाजाणी जे नौजवान मास्टर अली गाजाणी प्रेस क्लब ठुल में एहतजाज कंदे चयो त पांवर संदड़ी पुलिस असां सां ज़्यादती करे रही आहे। बिरादरी जे झेड़े में मुंहिंजा 2 भाइर बि ज़ख़्मी थिया, पर पुलिस मुंहिंजे ज़ख़्मी भाइरनि गुल हसन ऐं गुलशेर खे गिरफ़्तार करे हुननि खे लॉकअप करे छॾियो आहे, जॾहिं त सिर्फ़ु हिकु धुर जो केस दाख़िल कयो वियो, पर असांजो केस दाख़िल नथो कयो वञे। हुननि घुर कई त असांजो बि केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ओंगर वेझो कोयले जूं खाण लॻाईंदड़ उत्तर वज़ीरिस्तान जे ग़ैर मक़ामी पठाणनि जो ॻोठ छछर बबर जे रहवासियुनि ते हमिलो। कोयले जी खाण जो ज़हरीलो पाणी ॻोठनि ॾांहुं नेकाल करण, ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ शिकायतूं करण ते डंडा बरदार ऐं हथियारबंदनि ॻोठाणनि ते हमिलो करे ॾिनो, जंहिं में बरोच बबर, संदसि घरवारी ऐं संदसि नौजवान पुटु शाहनवाज़ बबर ज़ख़्मी थी पिया। शाहनवाज़ बबर जी हालत ख़राब ॿुधाई पई वञे। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु हो त धारियनि खे पुलिस ऐं वॾेरनि जी पुठ भराई हासिल आहे। ज़हरीलो पाणी असांजी ज़मीननि में छोड़ थियण सबबि माल मरी रहियो आहे। एसएसपी फौरी तौर नोटिस वठी गैर मक़ामी माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। मुश्किल घड़ियुनि साथियुनि जी शहादत ऐं धमकियुनि खे मुंहुं ॾींदे ॾुखिया ॾींहं गुज़ारींदे कोयटा प्रेस क्लब पंहिंजा 50 साल पूरा करे वरिता। 50 साल पूरा थियण ते कोयटा प्रेस क्लब पारां रंगारंग तक़रीबनि जो सिलसिलो जारी आहे। गोल्डन जुबली प्रोग्राम जो इफ़्तिताह सदर प्रेस क्लब रज़ाउर रहमान कयो, जंहिं में सहाफ़ियुनि विच में मुख़्तलिफ़ गेम्स जा मुक़ाबला, शागिर्दनि जा तक़रीरी मुक़ाबला, मुल्की सूरत-ए-हाल ते बहस मुबाहिसो ऐं ॿिया बि केतिरा ई प्रोग्राम शामिल आहिनि। तक़रीबूं ईंदड़ हफ़्ते ताईं जारी रहंदियूं। ईरानी अमलदारनि ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 248 पाकिस्तानी शहरनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल पाकिस्तानियुनि खे ईरान जे सरहदी शहर तफ्तान में राहदारी गेट तां लेवीज़ अमलदारनि जे हवाले कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल 248 पाकिस्तानी ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग़ैर क़ानूनी तौर यूरोप वञण जी कोशिश में तरसियल हुआ, जन वटि के बि सफ़री काग़ज़ कोन हुआ। अॻूणे सूबाई वज़ीर बलोचिस्तान मीर इज़हार हुसैन खोसो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब सोबतपुर में बिजली जी डिघी गैर एलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सोबतपुर ज़िले में 132 केवी ग्रिड स्टेशन कमु करे रहियो आहे। सोबतपुर जो अवाम बिजली लाइ परेशान आहे। 18 खां 20 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे। कैस्को अमलदारनि पारां मिलनि ऐं कारखाननि खे चोरी करे बिजली ॾिनी पई वञे, जंहिंजो सॼो वज़न अवाम मथां विधो पियो वञे। सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील कराइण लाइ महीननि जा महीना लॻी वञनि था। झूपड़ी में रहंदड़ ग़रीबनि जो बिल 40,000 रुपया अचे थो। चीफ कैस्को ऐं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर खे अपील थो करियां त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सोहबतपुर में बिजली जो मसइलो हल करायो वञे।
ॾारकी में ॻोठ धणी बख़्श कोभर जी रहवासण मुस्माद राजी ज़ाल अब्दुल रशीद कोभर पंहिंजे वालिद रांझन कोभर सां गॾु मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त मुड़ुस अब्दुल रशीद पंहिंजे साथियुनि मुख़्तियार अहमद, फिदा हुसैन ऐं चांद कोभर सां गॾिजी मूं ते सख़्तु तशद्दुद करे कारी करार ॾेई घरां कढी छॾियो आहे ऐं हाणे मूंखे क़त्ल करणु चाहे थो। तहफ़ुज़ फ़राहम करे मुंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मधेजी जे ॻोठ गाहीजा ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॻोठ गाहीजा जे रहवासिन फयाज़ हुसैन अबड़ो, मोहम्मद मलूक अबड़ो, क़ाइमुद्दीन अबड़ो, अब्दुल सत्तार अबड़ो, न्याज़ अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक मुज़ाहिरीन 7 किलोमीटर पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो पहुची सखर लाड़कानो रोड ते धरणो हयो। ॻोठाणनि जो चवणु हो त असांजे ॻोठ गाहीजा ऐं भरपासे में चोरी जो आज़ार वधी वियो आहे। केतिराई भेरा मेन रोड तां फुरलुट जा वाक़िया पेश आया आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॻोठ अंदरि पुलिस चौकी क़ाइमु करे मक़ामी अहलकारनि खे ज़िले बदर कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। तहरीकी में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि शहीद साथियुनि जी 24वीं वरसी मल्हाई वई ऐं शहीदनि जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी पिणु कराई वई, जंहिंमें ज़िलई उहिदेदारनि, तालके उहिदेदारनि, सिटी उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अली नवाज़ सिपियो, शेर मोहम्मद चाचड़, नज़ीर अहमद कलोड़ो, सईद अहमद मंगी, असगर अली भुट्टो, माशूक अली छिजण, मुमताज़ मारफाणी, अली नवाज़ कोभर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। नसीराबाद में टाउन एम्प्लॉइज़ यूनियन, सैनिटरी वर्कर्स यूनियन ऐं शहरी इतिहाद नसीराबाद पारां अॼु 5 ॾींहं बि टाउन कमेटी नसीराबाद जे ऑफिस अॻियां अलामती बुक हड़ताल कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त मुसलसल सफ़ाई कंदड़ अमले जूं पघारूं बंदि हुअण सबबि पोरियत फाकाकशी ते मजबूर आहिनि। पोरियतनि घुर कंदे चयो त ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि वांगुरु असांजूं पघारूं बे ट्रेज़री वसीले असांखे ॾिनियूं। ऐं अबड़ो वेलफेयर एसोसिएशन शिकारपुर जे जनरल काउंसिल जो इजलास मक़ामी होटल में ज़िलई सदर ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो जी सदारत हेठि थियो, जंहिंमें ज़िला शिकारपुर जे मुख़्तलिफ़ तालकनि गढ़ी यासीन, ख़ानपुर, शिकारपुर ऐं लखी ग़ुलाम शाह मां अबड़ो बिरादरी वॾी तादाद में शिरकत कई। ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो जो चवणु हो त शिकारपुर में रहंदड़ अबड़ा बिरादरी खे अबड़ा वेलफेयर जे प्लेटफॉर्म ते गॾु करण लाइ कोशां आहिनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।